सिंध में औरतुनि जे क़त्ल, जिस्मानी, जिनसी, मुआशी ऐं ज़हनी तशद्दुद समेत हिरासगी ऐं मतभेद वारनि वाक़िअनि ऐं रवैयनि ख़िलाफ़ शहदादकोट में सिंध वुमेन लायर्स अलायंस तरफ़ां एहतजाजी रैली कढी ज़बरदस्त एहतजाज कयो वियो। रैली प्रेस क्लब खां निकिती, जंहिंमें वकील औरतुनि समेत सिविल सोसाइटीअ सां तालुक़ु रखंदड़ औरतुनि जे बि वॾे तादाद शिरकत कई, जॾहिं त मर्द वकील, सियासी ऐं समाजी कारकुन बि रैलीअ में शरीक थिया। हुननि हथनि में बैनर, तस्वीरूं ऐं प्ले कार्ड खणी ताज़ो कंबर में प्राइमरी टीचर सदफ़ हासलो जे क़त्ल वाक़े समेत ॿियनि वाक़िअनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। रैलीअ में शरीक थींदड़ फायर ब्रिगेड चौक ऐं पोस्ट ऑफिस रोड खां थींदे मरकज़ी कोडूमोडू चौक ते पहुता। इन मौक़े ते अॻवान औरतुनि रुबीना चांडियो, शानुल कोसो, नादरा सीलरो ऐं ॿियनि जो चवणु हो त सिंध में नियाणियुनि सां थींदड़ ताज़नि वाक़िअनि हिकु भेरो वरी समूरे समाज खे ॻणतीअ में मुब्तला करे छॾियो आहे। तशद्दुद थिए पियो औरतुनि जे ख़िलाफ़, हूं त ॾाढी पुराणी रवायत आहे, सदियुनि खां हले पियो, पर असीं कुझु टाइम में इहो ॾिठो आहे त औरतुनि ते तशद्दुद तमामु घणो वधे थो। उन जा ट्रेंड्स ॾाढा ख़राबु आहिनि, इंतिहाई दर्जे जो तशवीशनाक जेके क़िस्म आहिनि उहे औरतुनि जा अप्लाई कया वञनि था। ख़ासि करे हीअ रैली जां 2-3 ॾींहं अॻु में ॾिठो हुन जो सदफ़ हौसलो हिकु IBA जी क्वालिफाइड टीचर हुई, जंहिंखे रस्ते ते क़तल कयो वियो। उन जे जेको हस्बैंड हुयो उन मुताबिक़ त निकाह थियल आहे ऐं रुख़्सती न हुई, उहा इनकार पई करे। त जेके कानून मौजूदु आहिनि, इख़लाक़नि बि, इवन हर मज़हब जे अंदरि बि आहे त जेकॾहिं उहा छोकिरी इनकार थी करे त उनखे ज़रूरत ई न आहे उन सां शादी करण जी, पर उन्हनि जब हिकु पुलिस ऑफिसर थी करे उनखे क़तल कयो अथई ऐं उहो हिन महिल ताईं गिरफ़्तार न थियो आहे। त असांखे इन ते तमामु घणो ॾुख आहे ऐं गुस्सो आहे त छा पुलिस डिपार्टमेंट वटि एतिरो बि सिस्टम कोन्हे जो उनखे ट्रेस करे पंहिंजे ई पर्सन खे गिरफ़्तार कनि त घटि में घटि उनजी फैमिली जो जेको ॾुख आहे, दर्द आहे, त कुझु घटि थी सघे। सदफ़ हासलो हिकु पढ़ियल लिखियल बाशूर औरत आहे जेका पंहिंजे ॿारनि जो ज़िंदगी रोशन करणु निकिती हुई, पर उन जी पंहिंजी ज़िंदगी जो ॾींहुं उजायो वियो आहे। सिर्फ़ु हिकिड़ो ई मुतालबो आहे त औरतुनि खे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे, जेके तव्हांजा जुड़ियल कानून आहिनि उन्हनि ते अमल दरामद कयो ऐं उन्हनि कातिलनि खे गिरफ़्तार कयो। ऐं मतिलबु अफ़सोस सां चवणो थो पए त महविश जरवार जे फैमिली वटि तॾहिं ते IG जेलर्स वियो त उन हिकिड़ो इहो ई स्टेटमेंट ॾिनो त औरतुनि खे पाण हिफ़ाज़त करणी पवंदी ऐं पंहिंजो ख़्यालु। इन सां मक़सदु छा आहे त तव्हांजा अदारा कहिड़े कम जा आहिनि। जॾहिं असीं पंहिंजी हिफ़ाज़त पाण कयूं, पंहिंजो तहफ़ुज़ पाण कयूं, पंहिंजो ख़्यालु पाण कयूं, त पोइ तव्हांजी हीअ बजट आहे, तव्हां असांखां टैक्स वठो था, उहो कंहिंजे लाइ था कयो? आहे त औरत जेसीं ताईं आवाज़ु नथी उथारे तेसीं ताईं कोई बि मुआशरे जो फ़र्द हुजे, काई ऑर्गेनाइज़ेशन हुजे या इंडिविजुअल कोई बि इदारो हुजे, उन्हनि खे सपोर्ट नथो करे। जॾहिं औरत आवाज़ु उथारण जे लाइ अॻिते अचे थी त भई कोर्टनि में बि उन जो क़त्लेआम कयो थो वञे। ऐं ॾिसो था जेको रिसेंटली हाणे 4थों ॾींहुं आहे त हिकु टीचर जो मर्डर थियो आहे। उन जे हवाले सां असांजी हीअ गॾियल जेका रैली आहे उन में असांजी डिमांड इहा आहे, हिकु त उन जवाबदार खे पकड़ियो वञे, जेतिरो जल्दी थी सघे उनखे अरेस्ट कयो वञे। औरतुनि जो क़त्लेआम थिए थो पियो ऐं औरतुनि खे सरेआम मारियो थो वञे। इलाही केतिरा त केसिस रुगो अची विया आहिनि ऐं औरतुनि खे अगवा कयो थो वञे, ॿारनि खे अगवा कयो थो वञे। असां सम्झूं था त का बि औरत महफ़ूज़ कोन्हे का, ऐं असांजा जेके इदारा आहिनि उन्हनि खे सोचणु घुरिजे त हीअ औरत पंहिंजे घर में महफ़ूज़ न आहे, पंहिंजे इलाइक़े में महफ़ूज़ न आहे, पंहिंजे शहरनि में महफ़ूज़ न आहे। जॾहिं त वॾी लेवल जा इदारा एक्टिव बि आहिनि, पोइ उन्हनि ते इम्प्लीमेंट छो कोन थो थिए। एहतजाज में मक़तूला सदफ़ हासलो जी अमर शहरबानो ऐं भेण शमशाद बि शिरकत कई, जेकी पहुचण सां धीअ जे सदमे में रोईंदियूं रहियूं। हिननि जवाबदारनि जे गिरफ़्तार न थियण ते ॻणती ऐं कावड़ जो इज़हार कयो। अबा तेज़ाब ऐं अबा खे चओ अचे मुंहिंजी धीउ जे मथां रखी, तेज़ाब बि रखे हारियईं ऐं अचे मूंखे रिवारो बि हयईं, रसी बि कटी आयो, कसम क़ुरान ॾेई मां हिनखे कढियो। ॿिए ॾींहं ते मुंहिंजी धीउ वञे पई कंबर, टीचर आहे ॿिए ॾींहं ते वञे पई कंबर, उतां निकिती आहे कंबर मां 4 ॼणनि सां इहो रफ़े ज़ालिम मुंहिंजी धीउ खे क़त्ल
कयो आहे ये एतिरियूं 7-8 गोलियूं मुंहिंजे बचे खे आयूं अथई। अलाह करे मुंहिंजे बचे जो बदिलो वठो। मुंहिंजे बचे खे इन खे पकड़ियो, ॻोल्हे ॻोल्हे पकड़ियो। जीअं मुंहिंजे बचे खे मारियो अथई चीच लाइ, ईअं इन खे बि मारियो। मां माउ जी अर्ज़ु अथव, मां माउ जो अर्ज़ु अथव, मां माउ जो अर्ज़ु अथव। जीअं मां क्यों त असांजी भेण जे क़त्ल खे 4 ॾींहं 5 थी विया आहिनि, अञा ताईं कातिल गिरफ़्तार न थी सघियो आहे। असां इहो त चाहियूं त कातिल गिरफ़्तार थिए, ईअं ॿियूं गिरफ़्तारियूं कनि पिया, पर असां चऊं था त मेन उन माण्हू खे गिरफ़्तार कयो वञे। उन जा जेके आहिनि पंहिंजा जेके अथसि कज़न अथसि या इहे अथसि हिन जा फेवर में आहिनि, उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे त उन्हनि जे थ्रू हिन जो किलू मिलंदो न, ईअं त न मिलंदो न। त ॿियनि खे पकड़नि उहे ईअं घुमंदा अञा बि धमकियूं ॾींदा था वतन। औरत अॻवाननि मुतालबा कया त क़त्ल कयल औरतुनि जे कातिलनि समेत तशदुद जो निशानो बणायल औरतुनि जे जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वञे, जॾहिं त औरतुनि जे तहफ़ुज़ खे यकीनी बणाइण लाइ औरतुनि जे हक़ में ठहियल क़ानूननि ते ज़िम्मेवारीअ सां अमल दरामद करायो वञे। अहसान जुणे जो, कोशिश डिजिटल, शहदाद कोट।